वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ने फील्ड मार्शल आसिम रीची व्हाइट हाउस में अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप से मुलाकात में पाकिस्तान अमेरिका के लागापिन मुख्तलिफ शोबन में सरकार समेत अहम मामलों ते ॻाल्हियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ मुलाकात बाद वाशिंगटन का न्यूयॉर्क पहुंची वियो। वज़ीर-ए-आज़म अॼु गॾियल क़ौमनि जी जनरल असेंबली के ख़िताब कंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चमड़ा है त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप से मुलाकात तमाम सुठी रही। सदर ट्रंप पाकिस्तानी क़यादत की वाखाण कंदे चयो त शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मीर असीम लीडर आहिनि। दुनिया दहशतगर्दी के खात्मे में पाकिस्तान के कोशिशन के तस्लीम करे थी। पाकिस्तानी सिक्योरिटी फोर्सेस के कुर्बानियों के साराहियूं था। ज़रिए जो चमड़ा है त अमरीका पाकिस्तानी मईशत के इस्तेहकाम लाइ किरदार अदा करण लाइ तैयार आहे। मुलाकात में शहबाज शरीफ जो बतरफ़ो वापार वधाइण ते ज़ोर। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ अमरीका के IT सराजी शोबे में सिड़पकारी की दावत ॾिनी। सिंध काबीना में तब्दीली जो फैसलो पीपल्स पार्टी क़यादत वज़ीरनि की कारकर्दगी जो जायज़ो वठण बाद काबीना में तब्दीली की मंजूरी ॾेई छॾी। कुछ वज़ीरनि जा खाता तब्दील ऐं कुछ नवा चेहरा काबीना में शामिल करण जो इम्कान। ज़रिए जो चमड़ा है पीपल्स पार्टी क़यादत कुछ वज़ीरनि की कारकर्दगी मां मुतमईन न हुई। कारकर्दगी न ॾेखारींदड़ वज़ीरनि का कलमदान वापस वठण जो फैसलो कयो वियो। गवर्नर हाउस में नवनि वज़ीरनि की अॼु हल्फ बर्दारी जो इम्कान। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी। 100 इंडेक्स नई तारीख जोड़े वरती। कारोबारी हफ्ते के आखिरी ॾींहुं 100 इंडेक्स 1,61,000 पॉइंट्स की अतबार करे पियो। स्टॉक मार्केट में कारोबार दौरान 100 इंडेक्स में 2500 पॉइंट्स का वधीक इज़ाफ़ो रिकॉर्ड। 100 इंडेक्स 1,61,785 पॉइंट्स की ऊंचाई ते पहुंची वियो। वफाकी वज़ीर एहसन इकबाल जो चमड़ा है तो पाकिस्तान CPEC ऐं चीनी अमले के तहफ़्फ़ुज़ के तरजीह दे थो। CPEC फेज़ 1 के मनसूबे सां नौजवाननि लाइ तरक्कीअ जो नओं दौर शुरू थींदो। गिलगित में सोलर मनसूबे सां लोड शेडिंग में 18 खां 20 कलाक घटिताई थींदी। बीजिंग में पाक चीन इक़्तिसादी राहदारी के फ्रेमवर्क ते चोॾहं गॾियल ताउन कमेटी जो इजलास। ॿिन्ही मुल्कनि जा वज़ीर लाॻापियल खातनि जा अमलदार ऐं माहिर शरीक। इजलास की इफ्तिताही तक़रीब के ख़िताब कंदे वफ़ाकी वज़ीर एहसन इकबाल जो त CPEC फेज़ 1 में 8000 मेगापोर्ट बिजली 888 किलोमीटर रोड ऐं गवादर की तरक़ी वारा मनसूबा मुकम्मल थिया। गवादर एक माहिकीरनि के इलाइक़े में पाकिस्तान जो मेरी टाइम गेट वे बणिजी चुको है। ML1 जो जदीद रेलवे जो निज़ाम नई जान आणींदो। पाकिस्तानी नौजवाननि लाइ 2000 PhD स्कॉलरशिप्स ऐं इनोवेशन सेंटर क़ाइमु कया वेंदा। मुल्क के उत्तर ओलह वारे इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोला। ज़िलज़िलो मापींदड़ मरकज़ जो चमड़ा है तो ज़िलज़िले जो मरकज़ हिंदूकश। ज़िलज़िले की शिदत 5.5 ऐं ऊंदाही 195 किलोमीटर हुई। ज़िलज़िले सबबि को भी जानी नुक़सान जो इतला न मिलियो। कराची में पुलिस की तहवील में शहरी के ग़ाइब थियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त की ॿुधणी। दरख्वास्त में घरू सेक्रेटरी AVLC सब इंस्पेक्टर अब्दुल जहांगीर SHO मुबीना टाउन ऐं SHO सोराबकोट के धुर बढ़ाए वियो। दरख्वास्त में ॼाणायो पियो आहे त AVLC टीम 26 अगस्त ते इमरान ख़ान साद ऐं उन जे सौट हबीबुर रहमान खे हिरासत में वरितो। अदालत धुरियुनि खां 13 अक्टूबर ते जवाब घुरी वरितो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सिरे ते चौथे ॾींहुं बि एहतजाज जारी। स्कूल कॉलेज अस्पताल रेवेन्यू समेत मुख़्तलिफ़ सरकारी ऑफिसनि की तालाबंदी। कराची हैदराबाद सिख लाड़काणो मीरपुर खास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में एहतजाज। पेंशन रूल्स में तरमीम ख़त्म करे DRA अलाउंस जो नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। कंडियारो वेझो जवाबदार फायरिंग करे तलाक़ी ज़ाल ऐं सोरे खे क़त्ल करे छॾियो। क़ौमी शाहराह ते कोर्ट हारून सोलंकी पासी ममताज़ सोलंकी धी सुमेरा ऐं पुट नतीज सागर अदालत मां वापसि वञी रहिया हुआ त जवाबदार भाइटे सलीम सोलंकी पंहिंजे सोरे तलाक़ी ज़ाल ऐं साले मथां फायरिंग करे ॾिनी। रिटायर्ड उस्ताद ममताज़ सोलंकी ऐं संदसि धी सुमेरा क़त्ल। नवीद सोलंकी ज़ख़्मी थी पियो। ॻणिती चुगी हालत में नवाब शारे पर पुलिस जो चमड़ा खे त तलाक जे तकरार तां वाक़ियो पेश आयो। जवाबदार मौके तां फ़रार थी पियो आहे। जवाबदार खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वेंदो।
बाधण में जो शाहपंज सुल्तान मां फिसली गुम बिन बारड़न जा पानी से खडे मां लाशत 8 सालन जे मुर्तजा पुट गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ऐं 9 सालन जे शाज़े पुट आमिर अली जा पानी से खडे मां लाश मिलिया। घर बातिन में रोज़राड़ो पार्सल जो चमड़ाहित बारड़ा फिसली गुम थी विया हुआ। ॻोल्हा करे रहिया हुआसीं त जिस्मो पानी से खडे मां लाश उथाया। उडेरोलाल में मुसाफ़िर ट्रेन जो सुजुकी खे टक्कर, ड्राइवर फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी। जिसकाणी रेलवे फाटक वटां क्रॉस करण दौरान कराची खां लाहौर वेंदड़ ट्रेन जो सुजुकी सां टक्कर थी पियो। सुजुकी जो ड्राइवर अलादीनो सान वासीर रापानो पोली फौत, शफीक हास्कली सख्त ज़ख़्मी, गणती शोगी हालत में अस्पताल मुंतकिल। कराची में कोरगी चमड़ा चोरगी बरसात तेज रफ्तार कार फुटपाथ से टकराई वही। कार में सवार नौजवान फौत, ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। रेस्क्यू अमले जो चमड़ाहित फोटी नौजवान जी सुञाण 14 सालन जे अब्दुल्ला पुट सरफराज़ तौर थी। ज़ख़्मी में 19 सालन जो मुसा पुट सरफराज़ ऐं 2 वरियन जो फहद पुट इश्ताक शामिल आहिनि। फोटी नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। डरकी में रेलवे पटड़ी पार करण दौरान पीसन रेलगाड़ी हेठां अची बारजी फौत थी पियो। दाद रेलवे फाटक पर शानकर नगर कॉलोनी जे रिपासी पीसन पहुचो पटड़ी पार करण दौरान लाहौर का कराची वेंदड़ अवामी एक्सप्रेस से टक्कर में फौत थी पियो। लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद पार्सल हवाले। घर वातिन में कोहराम। मीरपुर साकरो कोट यूसुफ हुमरानी जे रहवासी बेंदुरन में छेड़ो लठियों ऐं कुआड़ियूं लॻण सबब 9 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मी में शोएब हुमरानी, मज़हर अल्ताफ़, ज़ुल्फ़कार, हारून, अब्दुल मजीद, अब्दुल शकूर ऐं ॿिया शामिल। पुलिस जो चमड़ाहित धुरिन में मामूली काथा छेड़ो थियो। 2 ॼणनि खे गणती जोगी हालत में कराची नियो वियो आहे।